अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आली दरमंगणे जो अवां ॾिसी रहिया आहियो अवामी काविश न्यूज़ HD ख़बर शामिल कंदा हलूं हालाणीअ खां। हालाणीअ में UC नवाबाद जे चेयरमैन लियाकत लाशारी पारां लॉकडाउन सबब बेरोज़गार थियल गरीब मिसकीननि माण्हुनि में राशन विराइण वक़्तु मनपसंद माण्हुनि जी लिस्ट ठाहिण ऐं मुस्तहक़ माण्हुनि खे हक़ न ॾियण ख़िलाफ़ अवल ख़ाशकेली ऐं अज़ीम ख़ाशकेली, गुलशन ख़ाशकेली, नज़र मोहम्मद ख़ाशकेली ऐं मुरीद आले पोटो अलाए वसायो मल्लाह ऐं ॿियनि पारां हालाणी प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज कंदड़नि चयो त UC चेयरमैन असां खां NIC कार्ड वठण बावजूदि असां ग़रीबनि खे नज़रअंदाज़ करे पंहिंजनि मिटनि माइटनि ऐं वास्ते वारनि खे राशन ॾिनो आहे। रिपोर्टर रसूल बख्श चांग, अवामी काविश न्यूज़ HD हालाणी।